नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के तारावण मां खबर ॾींदा हलूं तो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल खैर मोहम्मद कटौर जो तमीराती कम 4 सालन खां रोलड़े जो शिकार ठेकेदार कम अध में छड़े फरार थी वियो। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणी जी तइलीम सख्त मुतासिर वालिदेननि में सख्त बेचैनी पकड़ियल आहे। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल खैर मोहम्मद कटौर में 200 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं पढ़ी रहियूं आहिनि। इन स्कूल जी बिल्डिंग जो नए सिर तमीराती कम वर्ल्ड बैंक जे ताउन सां 2016 में मंजूर थियो ऐं SCRP प्रोजेक्ट जी ज़ेरे निगरानी में कम शुरू थियो, जंहिंजो कम 75% थी वियो आहे। बाक़ी कम ठेकेदार अध में छॾे गायब थी वियो आहे। केतिरनि सालनि खां ठेकेदार कम बंदि करे गायब थी वियो आहे। स्कूल जी अणपूरी इमारत जिते बुनियादी सहूलतुनि जी खोट, जंहिंमें वॉशरूम, बिजली, क्लासरूमनि ऐं दर दरियूं पूरो न हुजण करे ऐं फर्नीचर, मेन गेट समेत कम रोलड़े में ॻोठाणनि वालिदेननि, शागिर्दनि ऐं शागिर्दनि ऐं स्कूल जे उस्तादनि जो एहतजाज। NPP चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध, वज़ीर तालीम, सेक्रेटरी तालीम ऐं सैयद कायम अली शाह ऐं सैयदा डॉक्टर नफीसा शाह खां मुतालबो कयो आहे त खुदारा असांजे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल खैर मोहम्मद कटौर जो 4 सालनि खां बंदि पयल तमीराती कम बाबति ठेकेदार ऐं वास्तेदार अमलदार प्रोजेक्ट डायरेक्टर खिलाफ इंक्वायरी कराई वञे। बिना देर स्कूल जो रहियल तमीराती कम मुकमिल करायो वञे ऐं बुनियादी सहूलतूं मुहैया कयूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।